जमीयत उलमा ताहिरिया ऐं जमायत इस्लाह मुसलमीन ज़िला कंबर शहजादकोट जे प्रेस सेक्रेटरी समाजी ख़िदमतगार मोहम्मद अली जन ताहिरी, ऑफिस सेक्रेटरी फ़कीर अलादितो ताहिरी ऐं ब्रांच खंडो जे नायब सदर अतहर अली अबड़ो ताहिरी काचे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि इलाइक़नि में रमज़ानुल मुबारक जी मुनासिबत सां 2 ॾींहंनि जो तबलीगी दौरो कयो, जंहिं में ॻोठ मुराद शाह, गेबी देरो, गाज़ी खान तामाणी ऐं शौकत अली गोरगेज समेत ॿियनि ॻोठनि जे मस्जिदुनि, होटलुनि ऐं औताकनि में ज़िकिर जूं महफ़िलूं सजायूं वयूं। महफ़िलुनि जो आगाज़ अल्लाह पाक जे पाक कलाम सां कयो वियो ऐं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनक़िबत शरीफ़ खां बाद महफ़िल में आयल दोस्तनि खे रमज़ानुल मुबारक जे फ़ज़ीलतुनि सां गॾु कुझु हिदायतूं कयूं वयूं। पंहिंजे ॿारनि खे रोज़ानो क़ुरान मजीद तालीम ॾिनी वञे, निमाज़ बाद जमायत सां अदा कई वञे, रोज़ानो मुराक़बो कयो वञे, हफ़्तेवार ऐं माहवार प्रोग्रामनि में पंहिंजे इलाइक़नि जे माण्हुनि खे दावत ॾिनी वञे ऐं उन्हनि खे प्यार ऐं मोहबत जो दरस ॾिनो वञे। उन्हनि खे पंहिंजे मुर्शिद मुरबे हज़रत क़िबला महबूब सॼण साईं जो तारफ़ करायो वञे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे फ़कीर मोहम्मद अली चंद ताहिरी चयो त असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो हिन पुरफ़तुनि वारे दौर में असांखे महबूब सॼण साईं जहिड़ो रहबर मिलियो आहे, जंहिं इंसानियत सेखारी आहे ऐं जंहिं दिलनि में अलाह पाक जो ज़िक्र समायो आहे। हुज़ूर नबी रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो इश्क़ समायो ऐं ख़िदमत ख़ल्क़ जो दिलनि में जज़्बो समायो आहे, जो असां इन दूर दराज़ इलाइक़नि में पहुता आहियूं ऐं ॻोठ गाज़ी खान तामाणी में पहिरियों जुमे नमाज़ जो आगाज़ कयो वियो आहे ऐं सभिनी ॻोठ वासियुनि खे जुमतुल मुबारक जी मुबारक ॾिनी वई आहे ऐं ॻोठ वासियुनि में ख़ुशीअ जूं लहरूं अची वयूं आहिनि। उन मौक़े ते ख़ुशीअ मंझां हक़ सॼण साईं जा नारा हणण लॻा ऐं फ़कीर मोहम्मद अली जन जो शुक्रियो अदा कयो। आख़िर में आलमे इस्लाम ऐं मुल्की सलामती जूं दुआऊं घुरियूं वयूं।